ये सेठे ये अजु को खंड जो जहाज बुडियो थी का ये सफा वेगाणो लगो वेठो है। अरे छोरा जोड़िए ते अजायो पे कावड़ के हम ये सेवरी किया सेठे ए जोड़िए जो की बिडो की न हो तपो उन डी पिंड आऊं भलो होस। ये बुआ ये तू आए ही अता को ये से मुख खबर है। ए पर छोरा हाणे कुजाड़ो करिया मोखे वो गाल सुड़ा है। ये बैठो धूड़ पा ये बेवरी कुजाड़ो कंदे। ए छोरा कुजाड़ो तो चुई ये चवा पियो त जिए तू चवी हे यही करूं। ए छोरा विहाव जी खुर खुर अंदर में लगी पई है वो अञा खत्म की न थी है में। ये मुआ ये हाणे तू पिंड पे मरने ये मुआ के भी माराई ने। ए मरन पंजा दुश्मन है अरे गुलूड़ा पंजे अंदर जूं उम्मीदूं त अञा पूरियूं थियूं की न। ये उम्मीदूं त तो अजू उन ॾींहुं पूरियूं थींदियूं ये जॾहिं न कांधी खणी मुकाम ॾांहुं हलंदई ये उन ॾींहुं। अरे वॾी सरा त ॻाल्हाए वात में वचुड़ा है का। ये बुआ ये तू त सॼो पिंड चर्चा थियो पियो आहे ये वरी मुख में अची वई। अरे छोरा ये माल चर्चेंदी किन है मुझे जिंदगी अजे सुधरण जी गाल कर। ए सेठे ये तो हमारी किस्मत जी ये मुख खबर पइजी वई ये सफा तरड़ निभागो है। अरे छोरा हाणी छॾने गालियां के का मकसद जी गाल कर। ए हां यार त वञा पियो अट ते ए पोइ न ॻाल्हि खे ॾिसंदा। ए छोरो ऐं सोचे मथो चटियो वञे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।